ब्यूरो चीफ वसीम इकबाल ज़िला जैकंबाद डिप्टी कमिश्नर जैकंबाद अबरार जाफ़र पारां शहर के माहौलियाती आलूदगी खां बचाइण जे हवाले सां लाॻापियल अमलदारनि सां हिक गॾिजाणी कई वई। डिप्टी कमिश्नर जैकंबाद अबरार जाफ़र जी सदारत हेठि थियल गॾिजाणी में DHQ जैकंबाद असिस्टेंट कमिश्नर्स डिप्टी डायरेक्टर प्रोटेक्शन एनवायरनमेंट ह्यूमन राइट्स अमलदारनि पिण शिरकत कई। गॾिजाणी में डिप्टी कमिश्नर जैकंबाद अबरार जाफ़र प्रोटेक्शन एनवायरनमेंट डिपार्टमेंट के अमलदारनि खे सख़्ती सां हिदायत कई त शहर के माहौलियाती गतलाण खां बचाइण जे लाइ तकड़ा कदम खयां वञनि ऐं सिरुनि जे बठनि मां निकिरंदड़ धुएं सबबि मुख़्तलिफ़ बीमारियूं फैलजनि थियूं। तंहिं करे शहरनि खे मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बचाइण जे लाइ उन सॼे अमल जो जाइज़ो पिण वरितो वञे ऐं खेसि हर हफ़्ते रिपोर्ट ॾिनी वञे। डिप्टी कमिश्नर जैकंबाद अबरार जाफ़र DHO जैकंबाद खे हिदायत कई त ज़िले जैकंबाद जे प्राइवेट अस्पतालनि ऐं क्लिनिक्स मां ज़ाया थींदड़ गन कचिरे जी मॉनिटरिंग कई वञे त अस्पताल मां निकिरंदड़ गन कचिरो सही तरीक़े सां साड़ियो वञे थो या कंहिं गन कचिरे जे ढेर ते उछलायो वञे थो, उन अमल जो जाइज़ो पिण वरितो वञे। डिप्टी कमिश्नर जैकंबाद अबरार जाफ़र DHO जैकंबाद खे वधीक हिदायत कई त ज़िले जैकंबाद जे तमामु अस्पतालनि ऐं क्लिनिक्स ते माहौलियात आलूदगी जे हवाले सां सफ़ाई सुथरा जो ख़ासि ख़्यालु रखियो वञे। ॿी सूरत में उन्हनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वेंदी।